इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप सां गॾु लोक सकाफ़ती वरसे जी वारसी लाइ सोशल मीडिया जे ज़रिए फेसबुक तां शुरू कयल लोक अदब सिलसिले जे 56हें प्रोग्राम आलमी ओताक में देसी ऐं परदेसी पिरियुनि खे सिक भरियो सलाम। मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। ही प्रोग्राम अवां लाइ लोक अदब लाइ जाखोड़ींदड़ सुगड़नि जी तंज़ीम सिंध सुगड़ लोक अदब तंज़ीम सलाद तरफ़ां पेश कयो वेंदो आहे। जी दोस्तो, सभ खां पहिरीं अवां खे सुगड़नि जे सरवाण, सुगड़नि जे सरताज, महान सुगड़ सदा हयात सुगड़ उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जे 74हें जनम ॾिहाड़े जूं अवां सभिनी खे वाधायूं। ही प्रोग्राम लोक अदब जे हवाले सां मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि, मुख़्तलिफ़ ॾिहाड़नि, सकाफ़ती प्रोग्रामनि जे हवाले सां अवां जे समाअतुनि ताईं पहुचाइण जी कोशिश कंदा आहियूं। सोचियोसीं त अॼु सुगड़नि जे सरवाण सदा हयात सुगड़ उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जो जनम ॾिहाड़ो आहे त छो न अवां ॾेही परॾेही पिरियुनि खे उन एॾे महान सुगड़ जी शख़्सियत जे हवाले सां कुझु ॿुधाइजे। जी दोस्तो, हूअं त सॼी सिंध मर्दम ख़ेज़ आहे, पर बहराड़ियुनि जो नालो केरु वठे। जहिड़ी आहे बहराड़ीअ जी रौनक निराली, तहिड़ी आहे हितां जी मख़लूक प्यारी। जहिड़ो आहे हितां जो माहौल, तहिड़ा आहिनि हितां जा माण्हू। ॿिए तसन्नो खां पाक, ॿई कुदरत जा खुलियल शाहकार ऐं ॿई हिक सिके जा ॿ पासा आहिनि। बनियूं हुजनि या ॿारा, डंडूं हुजनि या ढोरा, वसियूं हुजनि या वाहण, सियारा हुजनि या सावण, हर शइ मां पियो हुस्न जो होगा ईंदो। अहिड़े नमूने सां हितां जा माण्हू सादा मगर सबाजा हूंदा को डर मगर को संदन गुफ़्तार ॿुधे खीसे जा ख़ाली आहिनि, पर दिलि जा दरिया आहिनि। थुलो खाईंदा ऐं थुलो हंडाईंदा आहिनि। बिल्कुलु अहिड़ियुनि ख़ूबियुनि ऐं ख़सलतुनि, अहिड़े माहौल ऐं माण्हुनि वारो हिकु ॻोठु आहे मोहम्मद ख़ान कलोड़ो। ओभर में अथसि मोहन जो दड़ो ऐं उत्तर में ॾोकिरी, जिते तालके जो हेड क्वार्टर आहे। हिन ॻोठड़े खे आफ़ीसर या इंजीनियर त पैदा कोन कया, पर पोइ बि सिंध जी तहज़ीब ऐं तमदुन जे इर्तिक़ाई अमल में पाण ज़रूरु मोखियो आहे। हिन ॻोठ हिकु न पर हिक खां वधीक सुगड़नि ऐं अवामी शाइरनि खे जनमु ॾिनो आहे। जन्म सुगड़नि जो सरवाण, सुगड़नि जो सरताज मोहम्मद मलूक अब्बासी बि हिकु आहे। सुगड़ उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी वलद मोहम्मद साले अब्बासी हिन ई ॻोठ में 13 दिसंबर 1944 ईस्वी दौरान ॼाओ। सुगड़ मोहम्मद मलूक अब्बासी खे ख़ानदानी लिहाज़ खां साईं सभु कुझु मुहैया करे ॾिनो। घराणो पंहिंजे ॿनी ॿारे वारो आहे, उन्हीअ करे अल्लाह खे न हर कंहिंजी मोहताजी खां बचायो आहे। हारी बि पाण त मालिक बि पाण। जीअं चयो वेंदो आहे त जंहिंजो ॿनी ऐं ॿारो, तंहिंखे ग़म न को घारो। सो हिननि खे बि का गिणती कान, जेतोणीकि संदसि भाउ नूर मोहम्मद वञी जन्नत में जाइ वरिती, पर पोइ बि 5 धणीअ जा गंज हुआ। संदसि ॿियनि भाइरनि जा नाला जिन में ताज मोहम्मद, मोहम्मद ख़ान, मोहम्मद इस्माइल ऐं ग़ुलाम सरवर। मोहम्मद ख़ान जो त साणसि अहिड़ो प्यारु हुयो, ईअं पे मालूम थींदो हो त पाण में आशिक़ माशूक़ आहिनि। हर खां वठी घर ताईं हम ख़याल, न सोच में फ़र्क़ु न सिक में फ़र्क़ु हूंदो हो। सिंध जे मुदे ख़ारिज रीतुनि मूजिब मोहम्मद मलूक अब्बासी जी शादी बि बालकपणीअ में कराई वई। अल्लाह जे फज़ल सां अॼु औलाद वारो आहे। खेसि 3 पुट ऐं 3 न्याणियूं आहिनि। मुमताज़ अली
मोहम्मद अली तमामु बहितरीन ॾाहप जी ॾात रखनि था त साॻे वक़्तु सिंध जो ग़ुलाम शबीर अब्बासी बि भलोड़ सुघड़ जातो वञे थो। मोहम्मद मलूक अब्बासी खे अल्लाह ताला कई केच करे ॾिना धीअरूं पुट भाइर अज़ीज़ माल ऐं मखण सचा रिश्ता बि अखियुनि आॾो ऐं ॾुधनि खीरनि जी बि कमी कान। ईअं ख़ानदान हमेशह ख़ुशियुनि में सरफराज़ आहे ऐं ख़ुशियुनि सां शाद आबाद आहे। जी दोस्तो, मोहम्मद मलूक अब्बासी खे वरसे त घणो कुझु ॾिनो पर माहौल संदसि का बि मदद न कई। संदसि वास्तो मच्छी मानीअ लाइक़ु घर सां हो, उन करे वॾनि खेसि प्राइमरी स्कूल बरादी सारिया में पढ़ायो। मोहम्मद मलूक अब्बासी खे मोहम्मद इस्माइल टाटड़ी जहिड़ो कुर्बदार उस्ताद मिलियो जंहिंखेसि शफ़क़त ऐं मुहबत सां सिंधीअ जा 4 दर्जा पढ़ाया। पर पोइ बि नतीजो उहो निकितो जेको सदियुनि खां निकिरंदो पियो अचे। उन्हीअ लाइ ॾोह न त मोहम्मद मलूक जो ऐं न वरी संदसि वॾनि जो, पर जे ॾोही आहे त असांजो तइलीमी निज़ाम जंहिं सालनि खां न पर सदियुनि खां वठी पए इंसान कशी कई आहे। जी दोस्तो, गच अरसे खां वठी असांजे तइलीमी निज़ाम में बि वॾे खां वॾियूं ख़ामियूं पई रहियूं आहिनि। पहिरियों तइलीम जो ज़रियो ऐं ॿियो तइलीम जो मक़सदु। अरबनि जी आमद खां वठी अॼोके ॾींहं ताईं असां उहे ग़लतियूं पए वरजाईंदा रहिया आहियूं। असां पंहिंजी तइलीम जो ज़रियो कॾहिं अरबी खे पिए बणायो आहे त कॾहिं फ़ारसीअ खे, कॾहिं अंग्रेज़ीअ खे ई सिखण जो सवलो तरीक़ो पइजातो आहे त कॾहिं ॿी ॿोलीअ खे उन अहसास कमतरीअ असांखे हर दौर में पए पोइ ते धिकियो आहे। ॿियूं ॿोलियूं सिखणु तमामु सुठी ॻाल्हि आहे, लेकिन ॿियनि ॿोलियुनि में सिखणु निहायत हाञेकार ऐं तबाह कंदड़ ॻाल्हि आहे। ॿार जी ज़हनी तरक़ीअ लाइ मादरी ज़ुबान ओतिरी अहम ऐं ज़रूरी आहे जेतिरी संदसि जिस्मानी ओसर लाइ माउ जी थञ। लेकिन असां हमेशह हिन आलमाणे उसूल खे पुठी ॾेई पए ॿारनि खे तबाहीअ जे खॾ में धिकियो आहे। असांजो ॿार अॼु बि उन आज़ार में फाथल आहे, खेसि मादरी ज़ुबान पढ़णी आहे। उन करे त असां संदसि ज़हनी ओसर लाइ ज़रूरी आहे त खेसि अंग्रेज़ी बि पढ़णी आहे, छो त अॻिते हली हुनखे अकुल में अकाबर थियणो आहे। अहिड़े नमूने सां खेसि पंहिंजी आख़िरत सुधारण लाइ अरबी ऐं क़ौमी यकजहती ऐं मुल्की मफ़ाद लाइ उर्दू बि पढ़णी आहे। हिकु तरफ़ उहे अबहम ॿार ऐं ॿिए तरफ़ ॿोलियुनि जी भरमार। पोइ पढ़ंदड़ सभई ॿोलियूं पर अक कारा कंहिं में बि कोन कंदो। जेकॾहिं कोरो न रहंदो त कुंद ज़रूरु बणिजी पवंदो। अक्सर ॿार अहिड़ी बाहि खे ॾिसी स्कूल वञण खां ई माठ करे वेही था रहनि। जी दोस्तो, सिंध वासियुनि जॾहिं मादरी ज़ुबान में तइलीम ॾियण जी ज़रूरत महसूसु कंदे को क़दम खयों आहे तॾहिं असां वटि इल्मी ऐं अदबी इनक़लाब पए बर्पा थियो आहे। मिसाल तौरु सूमरनि जे ज़माने में ख़्वाजनि जे रूहानी रहबरनि सिंधीअ में तइलीम ॾियण लाइ 40 अखरी ठाही ऐं ईअं मादरी ज़ुबान में तइलीम ॾियण जी तहरीक शुरू थी त सूमरनि जो दौरु सिंधी अदब जो बुनियादी दौरु बणिजी वियो। उन खां पोइ अबुल हसन जी क़यादत में कल्होड़नि जे दौर में सिंधीअ में तइलीम ॾियण जी तहरीक हली ऐं सिंधी सूर तख़्ती ठही त उन जे असर में कल्होड़नि जो दौरु
सिंधी इल्मु अदब जो सोनहरी दौर बणिजी वियो। उनखां पोइ अंग्रेज़नि पंहिंजे दौर में सिंधी सूर तख़्तीअ जी इस्लाह जो कमु हथ में खयो त उहो दौरु असांजे इल्मु अदब जो तारीख़ी दौरु बणिजी वियो। लेकिन अॼु असां साॻियनि पोयनि पेरनि ते बीठा आहियूं। अहिड़े नमूने सां असां लाइ तइलीम जो मक़सदु बि हिकु मसइलो पए रहियो आहे। असां तइलीम खे पंहिंजे लियाक़तुनि ऐं सलाहियतुनि जे उजागर करण जो ज़रियो न, पर सरकारी या दरबारी मुलाज़मत या महिरबानियुनि हासिल करण जो वसीलो पे ॼातो आहे। ऐं जॾहिं त कंहिं दरबार या मुलाज़मत ताईं अवाम जी रसाई नामुमकिन आहे, तॾहिं कंहिंखे बि अहिड़ी तइलीम मां मायूसीअ खां सवाइ कुझु बि हड़ पले नथो पवे। तइलीम ऐं तइलीमी निज़ाम लाइ सिंधी समाज 3 क़िस्मनि जो पे रद्द अमल ज़ाहिर कयो आहे। ॼमते ॼामनि हर इंसान कश निज़ाम खे पहिरें ॾींहं खां वठी पे किनारा कशी कई आहे। हिकिड़नि खे हिन निज़ाम पाण में जज़ब थियण ई कोन ॾिनो ऐं ॿियनि खे वरी पंहिंजे रंग में रेटो करे छॾियो। जी दोस्तो, ॻाल्हि हली रही हुई सुगड़नि जे सरताज उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जे तइलीम जी, त सुगड़ मोहम्मद मलूक अब्बासीअ जो वास्तो उन्हीअ धड़े सां आहे जंहिं अहिड़े निज़ाम में 3 अख हासिल करण जी उमेद त रखी, लेकिन तइलीमी निज़ाम खेसि पंहिंजो न कयो। उन करे हू 2-3 दर्जा पढ़ी वञी ॿिए माहौल जी पिड़ पियो। बहराड़ियुनि जा उहे ॿार जंहिंखे न त स्कूल पंहिंजो कंदो आहे ऐं न वरी वालदेन ई संदन मजबूरियूं या ज़रूरतूं सम्झी सघंदा आहिनि, से विचां ई वञी ॿी वाट वठंदा आहिनि। अहिड़नि ॿारनि जी तरबियत पाण जहिड़नि अहिड़नि ॿारनि जी सोबत ऐं असर हेठि थींदी आहे जेके स्कूली वक़्त खे शाखुनि में विहिजंदे रांदियूं कंदे या बाग़नि मां अंबड़ियूं पटींदे या कंहिं चरिए खे पथर हणंदे गुज़ारींदा आहिनि। पोइ अहिड़नि ॿारनि सां जेको घणे वक़्त खां गुसाईंदड़ हूंदो आहे या जंहिंखे घणनि शरारतुनि करण जी सघ हूंदी आहे, उहो बाक़ी अलड़ ॿारनि जो लठ सरदार थींदो आहे। पोइ लठ सरदार जी हिकु मज़बूत ऐं वफ़ादार टोली बणिबी आहे। हिन टोलीअ जो सभ खां पहिरियों कमु हूंदो आहे स्कूलनि ॾांहुं खंभे वेंदड़ ॿारनि जो मुक़ाबिलो करणु या स्कूल वेंदड़ शागिर्दनि खां मानियूं फुरणु ऐं साणनि विढ़णु। जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वेंदो आहे, तीअं तीअं स्कूल खां बाग़ी ॿारनि जूं आदतूं पकियूं थींदियूं वेंदियूं आहिनि। संदन हरकतुनि या शरारतुनि में इज़ाफ़ो अची वेंदो आहे। अहिड़ा ॿार जवान बणिजी पंहिंजूं शामूं कोॾी कोॾी या मल्ह रांदि में गुज़ारींदा आहिनि ऐं रातियूं वरी कंहिं ॿनीअ में गुज़ारींदा आहिनि। हिन ई वहीअ में धाड़ेल ऐं सघा किरदार संदन आदर्श बणिजी वेंदा आहिनि ऐं ही नौजवान उन्हनि आदर्शनि खे पाण में तलाश कंदा आहिनि। पोइ जेकॾहिं हिकु दफ़े चोरीअ या वेड़ जे इल्ज़ाम में उन्हनि मां को बि वॾेरे जी ओताक ताईं पहुतो त वॾेरे जे उकाबी अखि अहिड़नि ॿलहनि जवाननि मां पंहिंजे कम जो माण्हू चूंडे वठंदी आहे। अहिड़े नमूने सां स्कूल खां भॻल ॿार नौजवान बणिजी वञी पराए पिड़ पवंदा आहिनि।
सुगड़नि जे सरवाण उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी बि ज़िंदगी जो इहो अणांगो ऐं कठिन सफ़र कयो ऐं उन ज़माने ऐं उन माहौल में बि पंहिंजो वॾो नालो कढियो। पर जॾहिं पाण सुञाताईं ऐं खेसि जॾहिं अहसासु थियो त हिन जी हयाती कंहिं वॾेरे नंढेरे जे इशारनि लाइ न पर अवाम जी ख़िदमत लाइ आहे, त पोइ ॾिसंदे ॾिसंदे संदसि ज़िंदगीअ में इनक़लाब अची वियो। हाणे संदसि ही हाल रहियो जो ॿार बि खणी खेसि हथनि सां वठी अॻी दुनिया डप वचां हिन अॻियां हथ जोड़े बीहंदी हुई, पर हाणे ही प्यार वचां ॿुढे तोड़े ॿार अॻियां हथ ॿधी बीहण में बि आर महसूसु न पियो करे। कल्ह संदसि इहो हाल हो जो हर को खांसि पासो करे पियो गुज़रंदो हो, पर अॼु ते मोहम्मद मलूक आहे रहियो उते माण्हुनि जो हेॾो सारो हुजूम लॻी पियो वियो। कल्ह शायदि ई का दिलि खेसि दुआऊं ॾींदी हुई, पर अॼु हर को पियो संदसि तारीफ़ जा ढुक भरे। अॼु ही अवाम आहे ऐं अवाम जो आहे ऐं अवाम लाइ रहियो। अॼु ही हैबत ऐं हिशमत वारो न पर फ़क़ीर सुघड़ ऐं अवामी शाइर बणिजी वियो। शाल हयातीअ जे आख़िरी दमनि ताईं उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासीअ वांगुरु असांजो हर ॾात धणी ईअं ई सुठी ऐं सुहिणी ज़िंदगी बसर करे। जी दोस्तो, उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी ज़िंदगीअ में इनक़लाब कीअं आयो, इहो हिकु वॾो दास्तान आहे जंहिंजो हिते उपटार करणु अजायो आहे। पर मोहम्मद मलूक सुघड़ कीअं थियो, उन्हीअ जो जवाबु आसानीअ सां अव्हांखे ॿुधाए सघिजे थो। असांजे लोक अदब जो पारखू नाले वारो मुहक़िक़ डॉक्टर दुर मोहम्मद पठान लिखे थो त हिकु दफ़े मोहम्मद मलूक खे सुगड़नि जी कचहरी ॾिसण ॿुधण जो इतफ़ाक़ थियो। जॾहिं हुन ॾिठो त हिन जहिड़ा ऐं हिन जेॾा अजीब क़िस्म जा बैत ॾेई वठी पंहिंजा जोहर ॾेखारे रहिया आहिनि, त हिन जे अंदर वारे इंसान खे बि उन रूप वठण जो इश्तियाक़ थियो। उन ॻाल्हि संदसि अंदर में आंध मांध मचाए छॾी ऐं हीअ कचहरी छॾे उथी हलियो वियो। पूरी राति खेसि आराम न मिलियो ऐं तख़लीक़ जे दर्द ऐं अहसास खे सुख सां सुम्हणु न ॾिनो। सारी राति पासा वराईंदे गुज़ारियईं। नेठि सुबुह थियो ऐं हीउ ॿियो रूप धारे सुजाॻ थियो। जी दोस्तो, कोरीअड़ ते ॾिठ ठाहे वञी सुगड़नि खे ॾिनाई। रातो का सुगड़ हीअ सूखड़ी ॾिसी हैरान थी विया ऐं उन्हनि मां को बि सुगड़ खेसि दाद ॾियण खां सवाइ रही न सघियो। बसि पोइ त मोहम्मद मलूक जे एतमाद वारो बाज़ भड़को लाइ उथियो ऐं ॾिसंदे ॾिसंदे वञी फ़न जे आसमान खे रसियो। हिन मोड़ ते मरहूम सुघड़ मोहम्मद मुरीद ज़ोराणी, सुघड़ हाजी अल्लाह बख़्श मंगण ऐं सुघड़ रसूल बख़्श अबड़े संदसि हिम्मत अफ़ज़ाई ऐं रहबरी कई। मोहम्मद मलूक अब्बासी हिननि बुज़ुर्ग सुगड़नि जी सोबत ऐं मुहबत जो भरपूर फ़ाइदो वरितो, जंहिंजे नतीजे में अॼु पाण जेको काल्ह पराए पिड़ पियल हुयो, सो अॼु बहितरीन उस्ताद सुघड़ वारी हैसियत माणे पाण मञाइण लॻो। जी दोस्तो, अवां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी वताक लोक अदब सिलसिले जो 56हों प्रोग्राम। अॼु अवां सां सुगड़नि जे सरताज
उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जे 74हें जनम ॾींहं जे हवाले सां संदसि ज़िंदगीअ जो उहो जेको सफ़र आहे, मां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह अलाशारी अव्हां सां ओरे रहियो आहियां, अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचाए रहियो आहियां। दोस्तों, उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी केतिरनि ई डॉक्टर नबी बख्श खान बलोच समेत मुहक़िक़नि, अदीबनि, दानिश्वरनि सां मुलाक़ातूं कयूं। उन्हनि में ख़ासि करे डॉक्टर दुर मोहम्मद पठाण खे तमामु घणो वेझो रहियो, छो त ख़ैर मोहम्मद आरीजा उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जे पंहिंजे ई तालके ॾोकिरीअ जो तमामु वॾो शहर ऐं वेझो पाड़ेसरी शहर हो, ऐं उते गुल हयात इंस्टीट्यूट में असांजे नाले वारे मुहक़िक़ डॉक्टर दुर मोहम्मद पठाण सां उनजूं तमामु गहराईअ वारियूं, वेझड़ाईअ वारियूं ऐं कुर्ब भरियूं कचहरियूं थींदियूं रहियूं। सो डॉक्टर दुर मोहम्मद पठाण लिखे थो त मोहम्मद मलूक अब्बासी जी जॾहिं मूंसां मुलाक़ात थी त मूंखे मजस उहे समूरियूं ख़ूबियूं नज़र आयूं जेके हिकु बहितरीनु सुघड़ ऐं सुठे अॻवान में मौजूदु हूंदियूं आहिनि। उन्हीअ करे मूं कंहिं वक़्तु सीड़ाइण खां सवाइ सिंध सुघड़ संगत ठाही, जंहिंजी सदारत हिन नामियारे सुघड़ जे हवाले कयमि। मालूम थियो त सिंध सुघड़ संगत भलाई तंज़ीम जो बानी डॉक्टर दुर मोहम्मद पठाण आहे। जी दोस्तों, मोती मोर मलूक जा उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जे लोक शाइरीअ जो तमामु बहितरीनु वॾो पहिरियों ज़ख़ीरो हुयो, जेको गुलशन डोर खां पोइ छपियो। उन्हीअ जे मुहाग ऐं मुक़दमे जे गॾियल बयास में डॉक्टर दुर मोहम्मद पठाण लिखे थो त जेतोणीकि आउं नतीजनि खां एतिरो मायूस न हुयुसि, पर पोइ बि एतिरी उमेद कान हुई त हीअ हमरा का एॾी जाखोड़ कंदो ऐं साल ॾेढ जे कलील अरसे में सिंध जे केतिरनि ई सुगड़नि खे हिकु प्लेटफॉर्म ते आणे बीहारींदो। अॼु मुंहिंजी मुहबत में मोहम्मद मलूक अब्बासीअ जी महिनत जे नतीजे में सिंध जा केतिरा ई सुघड़ प्यार ऐं प्रीत, तंज़ीम ऐं इतिहाद जे मज़बूत रिश्तनि में जकड़ियल आहिनि। को बि हादिसो ऐं को बि तूफ़ान असांजे रिश्तनि खे टोड़े नथो सघे। जी दोस्तों, तंज़ीम जो बुनियादु हमेशह हिकु माण्हू विझंदो आहे, पर चइबो आहे त हिकु हथ सां ताड़ी न वॼंदी आहे। उन तंज़ीमी प्लेटफॉर्म जे लाइ मुनज़्ज़म उन तहरीक खे हलाइण जे लाइ माण्हुनि जी ज़रूरत हूंदी आहे। त असांजो मुहक़िक़ डॉक्टर दुर मोहम्मद पठाण साहब लिखे थो त साथ सुघड़ संगत में ॿिनि क़िस्मनि जा सुघड़ आहिनि। हिकिड़ा उहे जेके मुंहिंजी ज़ाती कोशिश ऐं ॿियनि दोस्तनि जे तावन सां असांजे राब्ते में आया, ऐं ॿिया उहे जेके निज मोहम्मद मलूक अब्बासीअ जे असर हेठि असां ताईं पहुता। उन्हनि सुघड़नि, सपूरंजन ऐं साञाह रखंदड़ संगतियुनि खे मूं मोहम्मद मलूक अब्बासीअ जे साथ संगत जो नालो ॾिनो आहे। आउं मोहम्मद मलूक अब्बासी जे ज़िंदगी जो अहवालु संदसि साथ संगत जे नालनि ॾियण सां पूरो करियां थो। जी दोस्तों, हुन तमामु वॾा नाला ॻणाया आहिनि डॉक्टर दुर मोहम्मद पठाण। उहे नाला अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचाईंदो हलां त उहे कहिड़ा सुघड़ हुआ जेके डॉक्टर दुर मोहम्मद पठाण ऐं उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जे उन पहिरें सिंध सुघड़ संगत भलाई तंज़ीम वारे प्लेटफॉर्म ते संदसि सां इन लोक अदब जिदोजहद में गॾु हुआ। सुघड़नि जा नाला ॻणाईंदे जेके उन नाला ॿुधाया आहिनि, असांजे मुहक़िक़ डॉक्टर दुर मोहम्मद पठाण साहब लिखे थो त उन्हनि सुघड़नि में सुघड़ मोहम्मद लुकमान वलद महरम अली खोखर, ॻोठ मुस्तफ़ा आबाद, तालको वारह, ज़िलो लाड़काणो, हाजी अब्दुल अज़ीज़ वल्द रसूल बख्श चांडियो, ॻोठ हाजी हमज़ अली, तालको वारह, ज़िलो लाड़काणो। ही उन वक़्तु ज़िलो लाड़काणो हो ऐं हींअर उहो लाड़काणो ॿिनि हिसनि में यानी कंबर शहदाद कोट ज़िले में बि विरहायल आहे। उन्हनि जा नाला लिखंदे हू लिखे थो 3 नंबर मोहम्मद आलिम वलद मोहम्मद मुराद चांडियो,
गोठ हाजी हमजली तालको वारह ज़िलो लाड़कानो, हाजी ग़ुलाम हुसैन गोपांग वल्द गाजी खान, गोठ फैज़ मोहम्मद खोखर तालको वारह ज़िलो लाड़कानो, ग़ुलाम मोहम्मद जोयो गोठ फैज़ मोहम्मद खोखर तालको वारह ज़िलो लाड़कानो। हाजी अरबाब जोयो गोठ फैज़ मोहम्मद खोखर तालको वारह ज़िलो लाड़कानो, रोशन अली कोरी गोठ वासू कलोड़ो तालको वारह ज़िलो लाड़कानो, ग़ुलाम सरवर भट्टी गोठ सनड़ो चेलो तालको वारह ज़िलो लाड़कानो, हाजी इमाम बख्श गोपांग गोठ बाबूरी तालको वारह ज़िलो लाड़कानो, अब्दुल गफूर जूणे जो गोठ बाबूरी तालको वारह ज़िलो लाड़कानो, हाजी मोहम्मद इकबाल जूणे जो गोठ गलनवाहन तालको डोकरी ज़िलो लाड़कानो। अली खान सारियो गोठ गलनवाहन तालको डोकरी ज़िलो लाड़कानो, अब्दुल कादिर सारियो गोठ बिंडी तालको डोकरी ज़िलो लाड़कानो, शबन खान खोखर गोठ फैज़ मोहम्मद खोखर तालको डोकरी ज़िलो लाड़कानो, मीर मोहम्मद खोखर गोठ फैज़ मोहम्मद खोखर तालको डोकरी ज़िलो लाड़कानो, आशिक हुसैन सारियो गोठ गुंद शरीफ लगबाडरह तालको डोकरी ज़िलो लाड़कानो, अहमद सुल्तान अबड़ो गोठ डिंगड़ो तालको डोकरी ज़िलो लाड़कानो, मोहम्मद बख्श खोखर गोठ फैज़ मोहम्मद खोखर तालको डोकरी ज़िलो लाड़कानो, मियाँ बख्श मंगरियो गोठ कांवपुर तालको डोकरी। जी दोस्तों, ही लाड़काने ज़िले से लाॻापियल सुगड़ आहिनि जिन जा नाम अव्हांखे ॿुधायां पियो। उन्हनि में ग़ुलाम सरवर उर्फ़ ग़ुलाम मंगरियो गोठ कांवपुर तालको डोकरी, सुगड़ कुर्बान अली जूणे जो गोठ धणी बख्श जूणे जो तालको डोकरी, सुगड़ उमेद अली माछी गोठ बलड़े जी तालको डोकरी, सुगड़ मोहम्मद इस्माइल जूणे जो गोठ दड़ा तालको डोकरी, सुगड़ बिलावल खान खासखेली गोठ वडी वहणी तालको डोकरी, सुगड़ सजन खासखेली गोठ वडी वहणी तालको डोकरी, सुगड़ मोहम्मद उर्स पाबू हो गोठ वडी वहणी तालको डोकरी, सुगड़ मास्तर नवाब अली सुमरो गोठ वडी वहणी तालको डोकरी, सुगड़ सदरो खान कलोड़ो गोठ उस्मान कलोड़ो तालको डोकरी, सुगड़ ग़ुलाम सरवर शेख गोठ जखरा तालको डोकरी, सुगड़ मास्तर ग़ुलाम नबी कोलाची गोठ रेवाचंद बाडरह तालको डोकरी, सुगड़ अलहवरायो कुंभर गोठ बाडरह तालको डोकरी, सुगड़ नज़र मोहम्मद नूनारी गोठ नई बाडरह तालको डोकरी, सुगड़ हाजी बदरदीन नूनारी गोठ नई बाडरह तालको डोकरी, सुगड़ अब्दुल जब्बार नूनारी गोठ नई बाडरह तालको डोकरी, सुगड़ दीन मोहम्मद दीनल मसण गोठ गाबर मसण तालको डोकरी, सुगड़ मोहम्मद सिद्दीक सारियो गोठ गुंद शरीफ तालको डोकरी, सुगड़ अब्दुल हादी सारियो गोठ गुंद शरीफ तालको डोकरी, सुगड़ अली अनवर जूणे जो गोठ गुंद शरीफ तालको डोकरी, सुगड़ मोहम्मद आरब अबड़ो गोठ खबड़ो तालको डोकरी, सुगड़ वाहिद बख्श कलोड़ो गोठ खबड़ो तालको डोकरी, सुगड़ शम्मन मीरासी गोठ एहसान वाहन तालको डोकरी, सुगड़ अलीगोहर खासखेली तालको डोकरी, सुगड़ अली गोहर मीरानी गोठ उन्नड़ तालको डोकरी, सुगड़ मोहम्मद उर्स सांगरू गोठ सांगरू तालको डोकरी, गोठ मियाँ रज़ा मोहम्मद मंगरियो, सुगड़ मियाँ रज़ा मोहम्मद मंगरियो गोठ मंगरिया तालको डोकरी, सुगड़ हिदायतुल्ला उर्फ़ कोहाड़ो कल्होड़ो गोठ बख्श कल्होड़ो तालको डोकरी, सुगड़ मोहम्मद बख्श गांगरो गोठ भाई खान गांगरो तालको रतोदेरो, सुगड़ मज़हरदीन महर रतोदेरो तालको रतोदेरो, सुगड़ वाहिद बख्श जूणे जो गोठ वलीदाद गाबर तालको रतोदेरो, सुगड़ मोहम्मद मिठल जूणे जो गोठ वलीदाद गाबर तालको रतोदेरो, सुगड़ इल्ताफ़ हुसैन जूणे जो गोठ वलीदाद गाबर तालको रतोदेरो, सुगड़ मास्तर हादी बख्श चन्नो गोठ वलीदाद गाबर तालको रतोदेरो, सुगड़ लाल बख्श जूणे जो गोठ वलीदाद गाबर तालको रतोदेरो, सुगड़ मोहम्मद अनवर जूणे जो गोठ वलीदाद गाबर तालको रतोदेरो, सुगड़ अब्दुल जब्बार चन्नो गोठ वलीदाद गाबर तालको रतोदेरो, सुगड़ हाजी अली खान सांगरू गोठ गुल सांगरू तालको गड़ी यासीन, सुगड़ सैयद नज़ीर हुसैन शाह बुखारी गोठ गुल सांगरू तालको गड़ी यासीन ज़िलो शिकारपुर, सुगड़ मोहम्मद मुरीद जूणे जो गोठ गुल सांगरू तालको गड़ी यासीन, सुगड़ कायमदीन सहतो गोठ वड़ा सहतो तालको गड़ी यासीन, सुगड़ पहलवान सहतो गोठ वड़ा सहता तालको गड़ी यासीन, सुगड़ अख्तियार अली सोमरो गोठ मदेजी तालको गड़ी यासीन, रोशन अली सोमरो गोठ मदेजी तालको गड़ी यासीन ज़िलो शिकारपुर, गोठ
सुगड़ ॾाढो ॾितल अबड़ो ॻोठ मदेजी तालको गढ़ी यासीन। सुगड़ नवाब अली अबड़ो ॻोठ ताजी देरो तालको गढ़ी यासीन ज़िलो शिकारपुर। सुगड़ जुम्मन खान अबड़ो ॻोठ ताजी देरो। सुगड़ मास्तर अब्दुल हलीम सोमरो ॻोठ खटुंजी वांढ। सुगड़ मोहम्मद सूमर सोमरो ॻोठ लौंग ॾेथो। मियां अली दोस्त आजाणो ॻोठ पीर एतबार शाह तालको लखी गुलाम शाह। मोहम्मद नवाज भुट्टो सुगड़ करीम बख्श बिरोही ॻोठ लोडा शाख। सुगड़ गुलाम असगर सोमरो ॻोठ पंजू देरो तालको रतो देरो। सुगड़ मोहम्मद अज़ीम जत ॻोठ फुलपोटरा तालको रतो देरो। जी दोस्तों, अव्हांखे ही उन्हनि सुगड़नि जा नाला पियो ॿुधायां जेके सुगड़ उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जे उन पहिरें सुंग में संदसि तंज़ीमी जेका मणिया हुई उन मणिया जा ही मोती हुआ ऐं साणस गॾु उन्हनि लोक अदब जा खोड़ में लोक अदब ख़िदमत में किरदारु निभायो। डॉक्टर दुरमोहम्मद पठाण जी तहक़ीक़ ॿुधाए थी त उन्हनि शामिल सुगड़नि में सुगड़ अल्लाह ॾिनो दायो ॻोठ राधण स्टेशन तालको मेहड़ ज़िलो दादू। सुगड़ अली मोहम्मद चांडियो ॻोठ अगामाणी तालको मेहड़ ज़िलो दादू। सुगड़ वाहिद बख्श सोलंगी ॻोठ सोना मंडी तालको मेहड़ ज़िलो दादू। सैयद अली गौर शाह ॻोठ कांड तालको मेहड़ ज़िलो दादू। ॻोठ सुगड़ मोहम्मद बचल ओठो ॻोठ थल्हो तालको खैरपुर नाथन शाह ज़िलो दादू। सुगड़ फैज़ मोहम्मद सियाल ॻोठ थल्हो तालको खैरपुर नाथन शाह ज़िलो दादू। सुगड़ मौलवी मीर मोहम्मद भुरगड़ी ॻोठ थल्हो तालको खैरपुर नाथन शाह ज़िलो दादू। सुगड़ मोहम्मद आचर कलोड़ो ॻोठ कांयरा तालको खैरपुर नाथन शाह ज़िलो दादू। सुगड़ लौंग फ़कीर भुरगड़ी ॻोठ कढण शाख तालको खैरपुर नाथन शाह। सुगड़ गुलाम कादिर भुरगड़ी ॻोठ कढण शाख तालको खैरपुर नाथन शाह ज़िलो दादू। सुगड़ हाजी लाल बख्श चांडियो ॻोठ लॾाण तालको खैरपुर नाथन शाह। सुगड़ मोहम्मद खान मनाहे जो ॻोठ शफ़ी मोहम्मद तालको खैरपुर नाथन शाह। सुगड़ मोहम्मद साले बुरड़ो ॻोठ बुग बुरड़ा तालको जोही ज़िलो दादू। सुगड़ राहिब खान छछर ॻोठ नूरपुर तालको कोटड़ी। सुगड़ मास्तर हाकिम अली ॻोठ नूरपुर। सुगड़ मियाँ बख्श पीरज़ादो ॻोठ भट्ठो शरीफ तालको कोटड़ी। सुगड़ साईं बख्श लाखो ॻोठ भट्ठो शरीफ तालको कोटड़ी। सुगड़ पठान वाढो ॻोठ लाखा तालको कोटड़ी। सुगड़ मोहम्मद यूसुफ खुश्क ॻोठ दुर मोहम्मद खुश्क तालको कंडियारो। उन वक़्तु ज़िलो नवाब शाह हिन वक़्तु ज़िलो नौशरो फ़िरोज़। सुगड़ मोहम्मद इब्राहिम सोमरो ॻोठ भिरिया रोड तालको नौशरो फ़िरोज़। सुगड़ रसूल बख्श सोमरो ॻोठ लग भिरिया रोड तालको नौशरो। सुगड़ मोहम्मद उर सोमरो ॻोठ लग भिरिया रोड तालको नौशरो फ़िरोज़। सुगड़ रजवली सोमरो ॻोठ लग भिरिया तालको नौशरो फ़िरोज़। सुगड़ रसूल बख्श गाहे जो ॻोठ उस्मान गाहे जो तालको नौशरो फ़िरोज़। सुगड़ खुदा बख्श गाहे जो ॻोठ उस्मान गाहे जो तालको नौशरो फ़िरोज़। सुगड़ मोहम्मद लाइक ॻोठ उस्मान गाहे जो तालको नौशरो। सुगड़ धनी बख्श सोमरो ॻोठ उस्मान गाहे जो तालको नौशरो। सुगड़ मंजूर अहमद अब्बासी ॻोठ गुलू स्याल तालको गंबड़ ज़िलो खैरपुर मीरस। सुगड़ जंगल खान जोगी ॻोठ खबड़ जोगी तालको ठरी मीरवा। सुगड़ मुश्ताक अली ॻोठ खबड़ जोगी तालको ठरी मीरवा ऐं सुगड़ कंबर अली ॻोठ खबड़ जोगी तालको ठरी मीरवा। जी दोस्तों, ही 103 सुगड़नि जा नाला असांजे मुहक़िक़ डॉक्टर दुरमोहम्मद पठाण उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी लोक शाइरी मोती मोर मलूक जा में लिखी करे ॿुधायो आहे त इहे उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जंहिं तंज़ीम सिंध सुगड़ संगत भलाई तंज़ीम जो सदर हो ऐं डॉक्टर दुरमोहम्मद पठाण उन जो बानी हो, त उन तंज़ीम जे अंदरि उन तहरीक जे अंदरि जेके समाजी तौर ते ख़िदमतूं जन कयूं लोक अदब ख़िदमतुनि में, इहे उन मणिया जा मोती संदसि सां गॾु हुआ। जी दोस्तों, अव्हांखे ख़बर आहे त अॼु सुगड़नि जे सरवाण उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जो 74हों जनम ॾींहुं आहे। 13 डिसंबर 1944 में उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जनम वरितो हो। उन शख़्सियत जे हवाले सां कुझु ॼाण अव्हांखे ॾियूं पिया।
सुगड़ मोहम्मद मलूक अब्बासी हिन दौर जे उन्हनि नामियारनि अवामी शाइरनि मां हिकु हो जिन एतिरो त कलाम चयो आहे जंहिंखे हिकु वक़्तु किताबी सूरत में छपराइणु निहायत मुश्किल आहे। उन करे हिन सुगड़ जे कलाम मां नमूने तौरु के शयूं अव्हांखे ॿुधाइजनि थियूं। मिसाल तौरु मज़हबी कलाम आहे। सिंध जे आम सुगड़नि जीअं उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जो गच फ़न ऐं फ़िकिर मज़हब जे मौज़ूअ लाइ वक़ुफ़ु थियल आहे। हिन क़िस्म जे कलाम में सुगड़ अल्लाह ताला ऐं संदसि बंदे जे रिश्ते, अड़ियनि जे आधार ऐं नबीअनि जे सरदार मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अक़ीदत, करबला जे कूंदरनि ऐं मुखिया किरदारनि जो ज़िक्र कयो आहे। उनखां सवाइ हुन पंहिंजे कलाम में बाक़ी नबीअनि जे ज़िक्र ख़ैर खे बि जोगी जाइ ॾिनी आहे। फ़नी नुक़्ते निगाह खां ॾोर, सिंगार, सिफ़त, मौलूद, मौजज़ा, मदाहूं, मरसिया जहिड़ियूं सिन्फ़ूं हिन मौज़ूअ लाइ मख़सूस हूंदियूं आहिनि। जी दोस्तो, सुगड़नि जी लोक अदब में नासिहाणो कलाम सिंध जे सुगड़ जो मज़हब खां पोइ ॿियो मुख्य मौज़ू आहे। अख़लाक़ियात जॾहिं ऐं जिते बि का सुगड़नि जी कचहरी थींदी त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खां पोइ बैत ऐं पहाका पढ़िबा ऐं अख़लाक़ियात ते उन वक़्तु कचहरियुनि जो रंग ॾिसण जहिड़ो थींदो। हर को माण्हू पंहिंजे लाइ पाण मुनसिफ़ बणिजी पियो जीअ में झातियूं पाईंदो ऐं बरोबर जा लफ़्ज़ उचारींदो आहे। सुगड़ उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी बि केतिरो ई नासिहाणो कलाम चयो, जंहिंमां नमूने तौरु कुझु संदसि किताबनि जे अंदरि शाया थियल आहे। तंज़ ऐं मज़ाह जो मौज़ू बि सुगड़नि लाइ ओतिरी अहमियत रखे थो जेतिरो अख़लाक़ियात जो मौज़ू। हक़ीक़त में उन्हनि ॿिन्ही मौज़ूअनि जो पाण में घाटो लाॻापो आहे। सुगड़ हिन मौज़ूअ जो सहारो वठी ॿुधंदड़नि जे अखियुनि में हिक ई वक़्तु ख़ुशीअ ऐं ग़म जा ॻोढ़ा आणे सघंदा आहिनि। मौज़ूअ जी अहमियत ऐं अफ़ादियत खे ज़हन में रखी सुगड़नि जे सरवाण उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी बि पंहिंजे कलाम में तंज़ ऐं मज़ाह जो तमामु घणो ज़ख़ीरो छॾियो आहे। जी दोस्तो, अश्किया कलाम इश्क़ ऐं हुस्न खे इल्मु अदब जी जान चइजे त को बि वधा न थींदो। सिंध जे समूरनि सुगड़नि जो फ़न फ़िकिर त हिन ई महवर ते बदल थिए थो। ही मौज़ू पंहिंजे लेखे ई हिकु रोशनी आहे ऐं रोशनी ते रोशनी विझण जी कंहिंखे बि ज़रूरत महसूस न थींदी आहे। उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जे कलाम जे अंदरि बि खोड़ सारियूं ख़ूबियूं अश्किया कलाम ते ॿधल नज़र अचनि थियूं। जी दोस्तो, शाइरीअ जूं के ख़ासि ख़ूबियूं आहिनि। सुगड़ जे कलाम जे तारीफ़ पेश करण खां पोइ इहो ज़रूरी ॼातो वञे थो त संदसि शाइरीअ जे किन ख़ासि ख़ूबियुनि ॾांहुं बि पढ़ंदड़नि जो ध्यानु हुजणु खपे। असां जॾहिं सुगड़नि जे सरवाण उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जे कलाम जो मुतालियो कयूं था, ॿिनि ज़ावियनि खां उहो मुतालियो करे सघूं था। पहिरियों फ़न जे लिहाज़ खां ऐं ॿियो फ़िकिर जे लिहाज़ खां। हाणे अचो त उन्हनि ॿिन्ही पहलुअनि खे अॻियां करे हिकु ख़ाके चिटण जी कोशिशि करियूं। सभ खां पहिरियों आहिनि फ़नी ख़ूबियूं। सुगड़ जो फ़न सिन्फ़ुनि जे लिहाज़ खां तमामु वसी थिए थो। ॾोर, हुनुर, ॾिठ, गुजारत, सतसुरी, दुराहो, वाक़ियाती बैत, सिंगार, ॾहस, मौलूद, मदाहूं, मनाजातूं, मौजज़ा, पहाको, रास्तगोई, नसीहत ऐं काफ़ी हिन फ़न जूं मुख्य सिन्फ़ूं आहिनि। जीअं अॻ में अर्ज़ु कयो वियो त उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी इहे सभई फ़न जूं सिन्फ़ूं पंहिंजे तख़लीक़ुनि में किताबनि में छपराए चुको आहे। उन्हीअ खां पोइ जॾहिं अचूं था ॿोलीअ जो भंडार,
त ॿोली ॻाल्हाए त ज़ुबान सां वेंदी आहे। यकीनन उहा ज़ुबान जे ज़रिए ख़बर पवंदी आहे त कहिड़ी ॿोली ॻाल्हाए रहियो आहे, पर सिखी कन सां वेंदी आहे। इहो ई सबबु आहे जो कननि खां ॿोड़ो ॼावल ॿार ई गूंगो थींदो आहे। जेतिरी ॿोली घणे खां घणी ॿुधबी, ओतिरी उहा घणे खां घणी सम्झबी ऐं ॻाल्हाए सघबी। बहिराड़ी वारनि जी ॿोली शहरनि जी भेट में उन करे सलीस, सवादी ऐं आसूदी थींदी आहे जो खेनि अहिड़ो निज माहौल मिले थो। शहरनि जो वाह पोइ हिक खां वधीक ॿोलियुनि सां थिए थो। हू घर में हिकिड़ी ॿोली ॻाल्हाईंदा त ऑफिसुनि में ॿी, वरी बाज़ार में वेंदा त विचाई और ॿोलीअ सां वास्तो पवंदुनि। उन करे हू वेचारा थी पवंदा, अधु काठ जा ऐं अधु लोह जा। ॻाल्हाईंदा हिकिड़ो त वही ॿियो वेंदुनि। सुघड़ वरी बहिराड़ी वासियुनि जो नुमाइंदो थिए थो। हिन ॾात धणीअ जी बात ई निराली आहे। ॿियनि माण्हुनि जी भेट में लफ़्ज़ ऐं मुहावरा, पहाका ऐं इस्तिलाह हुन अॻियां बाहूं ॿधी चवंदा आहिनि त असांखे इस्तेमालु कर। इहो ई सबबु आहे जो जॾहिं को सुघड़ मुंहुं खोलींदो आहे त ॼण मोतियुनि जी पालू टकरे विझंदो आहे। उन करे कंहिं बि सुघड़ जे कलाम खे जेकॾहिं ॿोलीअ जो भंडार चइजे त को बि वधाउ न थींदो। सुघड़नि जो कलाम न रुगो ॿोलीअ जो भंडार थिए थो, पर उनखां सवाइ ॿोलीअ जे लहजनि ऐं लाड़नि जे मुताले लाइ मवाद बि पेश करे थो। छो त समूरनि सुघड़नि में हम आहंगी, यकसानियत ऐं बराबरी हुअण बावजूदि कंहिं न कंहिं लहजे या ख़िते जूं अलॻि मगर नुमाया ख़ुसूसियतूं थियनि थियूं, जंहिं करे हू ॿोलीअ जे लिहाज़ खां मुनफ़रिद मक़ाम माणे थो। सुघड़नि जी सरवाण उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जे कलाम में बि इहे ख़ूबियूं ऐं ख़ुसूसियतूं मौजूदु आहिनि। हिन जे कलाम में पहाकनि, इस्तिलाहनि, चवणियुनि ऐं मुहावरनि जो चङो ख़ासो इस्तेमालु नज़र अचे थो। उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी पंहिंजे कलाम में 3 क़िस्मनि जा लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि। उन्हनि मां अक्सरियत अहिड़नि लफ़्ज़नि जी आहे जिन जो वास्तो मयारी ऐं आम फ़हम लहजे सां आहे। ॿिया अहिड़ा आहिनि जेके उतरादी लहजे या उतरादी लफ़्ज़नि जे भंडार सां वास्तो रखनि था। उनखां सवाइ हुन लफ़्ज़नि जो टियों अहिड़ो इस्तेमालु कयो जिन खे हुन रदीफ़, काफ़िए या बहर वज़न तौरु इस्तेमालु कयो। बहर वज़न करे वधायो ऐं घटायो, भञ घड़ करे उहे लफ़्ज़ हुन पंहिंजी शाइरीअ में कतब आंदा। जी दोस्तो, ॿोलीअ जे उन्हनि ख़ूबियुनि ऐं ख़ुसूसियतुनि खां सवाइ उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जे कलाम में ॿियूं बि फ़नी ख़ूबियूं नज़र अचनि थियूं। उन्हनि ख़ूबियुनि मां सभ खां पहिरीं नंबर ख़ूबी इहा आहे त अंदरूनी काफ़िए जो निभाउ। सुघड़ जे कलाम जो कुझु हिसो हिन ख़ूबीअ सां संवारियल ऐं सिंगारियल आहे। मिसाल तौरु उस्ताद साईं लिखियो, मालिक मुख़्तियार कुर्ब कलतार, कयो सत्तार, जल्द जब्बार, मुको मंठार, सुभान अल्लाह, राज़ी रहबर, थियो परवर, ख़ुशूं घर घर, जशन जंगझर, गुलो गुलजार, सुभान अल्लाह। अलिफ अशबा जो फ़न असांजे आगाटनि शाइरनि जी महिनत ऐं मुहबत जो नतीजो आहे। मोहम्मद मलूक उन्हीअ फ़नी रवायत खे बि बरक़रार रखियो आहे। मिसाल, अजीबन ऐन खयां जडनैन, मटी रूए रैन, फिटी विया चैन, किरिया दरदारा, जुली अजाम, वधाई गाम, आहू लख आम, सजण जी साम, थिया थर वारा। उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी पंहिंजे कलाम में किन हंधनि ते सिंधी हरफ़ अहिड़े नमूने कतब आंदा आहिनि जो उहे बहर वज़न में भरपूर साथ ॾियनि था। मिसाल तौरु अलिफ ऐं बेदा बार ॾुखेरा, ते साईं तन तपाया वे, से त सेखारियुम, जीम जियारियुम, हे हू हुकुम हलाया वे। उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी पंहिंजे शाइरीअ में हिकु फ़नी जिद्दत बि पैदा कई आहे।
संदसि कलाम में कुझु मौलूद ऐं काफ़ियूं अहिड़ियूं बि आहिनि जिन जूं वराणियूं की क़दर तवील आहिनि। वै मोह मिठड़ा सजण ला मकां ते कदम तुंहिंजो जाते ज़मीं आसमां ते जिते कोन पहुतो गौस कोई उते तुंहिंजी दिलबर थी दरबार वहवा। जेतिरियूं आहिनि सुगड़नि जूं फ़नी सिन्फ़ूं ओतिरा ई आहिनि उन्हनि लाइ मौज़ूअ घणा। सिंधी समाज जो शायदि ई को पहलू हुजे जंहिं ते सुगड़नि पंहिंजी राय न ॾिनी हुजे। हूअं त हर हिकु शाइर पंहिंजे मुआशिरे जो हसास तरीन फ़र्द थिए थो ऐं कंहिं बि मसइले या मौज़ूअ ते राय ॾियण वक़्तु कंहिं न कंहिं हद ताईं नज़रियाती तौर ते पाण बि मुलवस थिए थो। पर ॿियनि शाइरनि ऐं सुगड़नि में इहो फ़र्क़ु आहे त सुगड़ हमेशह एतदाल पसंदी जी वाट वठंदो आहे ऐं हू नज़रियाती तौर ते कटर न थींदो आहे। सुगड़ नज़रियाती इख़्तिलाफ़नि खे पंहिंजी अना या इज़त जे मसइले जो बल न बणाईंदो आहे। जीअं हू हक़ ऐं सच चवण में का हबक महसूसु न कंदो आहे तीअं हू पंहिंजी ग़लती तस्लीम करण में बि सुस्ती न कंदो आहे। इहो ई सबबु आहे जो हू वक़्तु गुज़रण सां गॾु अवाम में मक़बूल थींदो वेंदो आहे ऐं हुन जे कलाम मां सचाई इख़लास ऐं हुस्न जो हुगाव महसूसु थियणु लॻंदो आहे। असांजे सुगड़ उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासीअ जो कलाम बि हिन नज़रियाती उसूलनि जे आइन मुताबिक़ आहे। असां उन्हीअ कसवटीअ खे आॾो रखी जॾहिं सुगड़नि जे सरवाण उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जे कलाम जो मुतालियो कयूं था त उन में ही फ़िक्री ख़ूबियूं नज़र अचनि थियूं। सभ खां पहिरीं आहे सचगोई। हीअ दुनिया हूअं त हसीन आहे मगर दुनिया वारनि सच ऐं सचाईअ खां मोह मटे पंहिंजूं वाटूं ई वीह करे छॾियूं आहिनि। मुआशिरे खे सच खां एतिरी त नफ़रत थी वई आहे जो इहो अॼु सच ॿुधण त छा चवण ते पाबंदियूं विझण में वेरम नथो करे। इन करे सचगोई असां खां मोकिलाईंदी पई वञे। अहिड़नि हालतुनि खां मुतासिर थी उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी खे चवणो पइजी वियो, मूं माठ न कंदुसि मलूक चवे तिख ॾिसी कोता जो अहिड़ी लोली सूरनि जी मूंखे ॾिनी जी जलमा। जी दोस्तो, इल्म जी माना आहे ॼाण ऐं कलम जो कमु आहे उन ॼाण मुताबिक़ हक़ ऐं नाहक़ खे अलॻि करे ॾेखारणु। पर जेकॾहिं कंहिंजो कलम ई अहिड़ो कमु न करे त पोइ मोहम्मद मलूक अब्बासी जहिड़ो सुगड़ कीअं न चोट कंदो। त हमला कयो हीणनि खे तूं ॾेखारी थो ॾेख, हक़ हक़ीक़ी हक़ जा तूं लिखी नथो लेख। सुगड़ जो इहो कमु नाहे त अजायो ॿियनि जे पटकनि में हथ विझे, पर हक़ चवण खां को बि खेसि रोके नथो सघे। सुगड़ उन सच गोईअ खे रुगो ॿियनि लाइ इस्तेमालु कंदो आहे, पर अक्सर करे उन आईने अॻियां पंहिंजो चहिरो पाण बि ॾिसण जी कोशिशि कंदो आहे। इहो ई सबबु आहे जो सुगड़नि जे सरवाण मोहम्मद मलूक अब्बासी पाण सां मुखातिब थींदे चयो त तूं सॼण तूं सुहिणो करे साहिब ॾिनुई सहंज, पर फ़र्ज़ न पुनो फ़क़ीर खां, पर फ़र्ज़ न पुना फ़क़ीर खां जेके परवर मुका पंज। जी दोस्तो, अक्सर करे इहो ॾिठो वियो आहे त केतिरा फ़लसफ़ा ऐं नज़रिया रुगो ग़रीबनि ऐं यतीमनि खे ई नसीहतूं करण ताईं महदूद हूंदा आहिनि। हर को ग़रीब खे त हिदायतूं कंदो आहे, पर शींहं खे को चवे ई कोन त तुंहिंजे वात में धप। शराफ़त जो ठीको ग़रीबनि खे खणायो वेंदो आहे, सब्र ऐं शुक्र जी सौगात मिसकीननि खे बख़्श कई वेंदी आहे। उरह ज़ोराई ऐं ॾाढाई खां पासो खेनि करायो वेंदो आहे। हू वीचारा हर ॻाल्हि खे क़बूल कंदा, अखियूं ॿूटे पिया सूर सहंदा आहिनि, मगर उन्हनि जी भेट में वॾा माण्हू हर गिरफ़्त ऐं हर हिदायत खां मथे पिया मौजूं माणींदा। छो त उन्हनि वॾनि माण्हुनि लाइ न का झल न पल
खाउन न को पुछण वारो ऐं न खेनि कोई चवण वारो। ईअं हिक ई तबिके में फ़ेल ऐं किरदार जे लिहाज़ खां बधड़ा पैदा थींदा पिया वञनि। उस्ताद मोहम्मद मलूक बि ख़िताब जे सिलसिले में सही राह वरिती आहे। उन करे हू ग़रीब जे ठिकर वारे कुने खे धक हणण बदिरां अमीर जे पितल वारी देगिड़ीअ खे चोट हणी आवाज़ पैदा करे थो। आहीं क़ीमत संदो कतरो रख मन अंदर महबत। मुंहिंजो ॿुध मलूक चए जे मां ॿोलियां बत। पाण सुञाण पंहिंजो तुमें हादीअ जी हिकमत। वॾो सफ़र सुञ जो खण नेकियूं ॿी निवड़त। कम न ईंदई कावड़ आकड़ क़बर में कुल्फत। रातियां ॾींहं रूह में रख साईंअ जी सोहबत। नंढे वॾे सां नरमाई कर छोरनि ते शफ़क़त। हिते तुंहिंजी हुजत हलंदी कोन हबीब सां। इन में को बि शक न आहे त सुघड़ कंहिं हद ताईं मज़हबी शाइर बि आहे, पर सुघड़ ऐं मुल्ला जी नसीहत ऐं अंदाज़ में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु थिए थो। मुल्ला पंहिंजी ॻाल्हि मढ़ियणु घुरंदो आहे, लेकिन सुघड़ नेकीअ जी तरग़ीब ॾियारींदो आहे। उन करे सुघड़ जे पैगाम में पंहिंजाइप ॾिसी अवाम ॿुधंदो आहे, पर साॻी ॻाल्हि मुल्ला जे वातां ॿुधी हू पंहिंजे कननि में कपह विझी छॾींदो आहे। उन करे जो मुल्ला इंसान जी अना खे चैलेंज करे खेसि तमील करण जो हुकुम ॾींदो आहे ऐं सुघड़ इंसान जे अंदर वारे इंसान खे बेदार करण जी कोशिश कंदो आहे। सुघड़नि जे सरवाण उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासीअ जी नसीहत जो बि अंदाज़ निरालो नज़र अचे थो। उन चयो त आहीं क़ीमत संदो कतरो न टरूअ खे ॾे टेक। नफ़्स नाफ़रमान खे न छोड़े छॾिज छेक। छॾाए जूए जॾे खे त इहा ॿोली मटे ॿेक। ला इलाह जी लठ सी ॾींस सले अला जा सेक। वाग तुंहिंजे वात में ॾे बिस्मिल्लाह ब्रेक। जीअं सुणे सॾु साईंअ जो त चए लाल लबैक। मोहबत साण मलूक चए अस्सलाम अलैक। इहा नेकी तुंहिंजी नेक पवंदी कन करीम जे। जी दोस्तो, इंसान लाइ पंहिंजे वजूद खे वधीक ऐं क़ौम लाइ पंहिंजे फ़र्दनि खां वधीक दुश्मन ॿियो को थी नथो सघे। इंसान जी पाण पंहिंजे पेर संभाले खणी हले। उहो इंसान जेकॾहिं पेर संभाले हले थो त खॾ में पवण जो ख़दशो ई कोन्हे। अहिड़े नमूने सां क़ौम जा फ़र्द जेकॾहिं मुहबत ऐं मेठ एके ऐं इतफ़ाक़ सां गुज़ारिन त पोइ ॿियो संदसि नालो ई कोन वठी सघंदो। लेकिन असांजे मुआशिरे में उन्हनि ॻाल्हियुनि जी अञा अणाठ आहे। असां न रुगो ज़ात पात रंग नसुल ऐं ऊच नीच जे चकरनि में फाथल आहियूं, पर असांजी ज़हनियत ई कुझु अहिड़े क़िस्म जी थी वई आहे जो हर को माण्हू हिक न ॿिए खे ठॻियणु, तकलीफ़ ॾियणु या भरमार करण में पूरो लॻो पियो आहे। ॿार वालिदैन अॻियां मज़लूम आहिनि ऐं वालिदैन वरी मुआशिरे जे ॿियनि फ़र्दनि अॻियां मजबूर आहिनि। उहे ज़ालिम ऐं एहतिसाल जूं कड़ियूं हेठि खां थींदियूं अची मथे पहुचनि थियूं। हक़ीक़त में ही सारो निज़ाम असांजे वॾेरे शाहीअ निज़ाम जो पड़ाॾो आहे। उन निज़ाम करे हर हिकु ज़हनी तौर ते मज़लूम बि आहे त ज़ालिम बि आहे। ही निज़ाम तॾहिं ई सुधरी सघे थो जॾहिं हर हिकु इंसान खे हिकु जहिड़ा हक़ मिलनि ऐं फ़रसूदे निज़ाम जो ख़ात्मो अचे। सुघड़ बि पंहिंजे मुआशिरे में तब्दीली ॾिसण जो ख़्वाहान आहे। अलबत्ते मुआशिरे खे तब्दील करण जो तरीक़ो हुन जो ॿियो आहे। उन सिलसिले में सख़्त गीर न पर मसलिह बणिजी मुसलिह इस्लाह करण वारो बणिजी अॻियां अचे थो। उन करे हू जिते ऐं जॾहिं बि मुआशिरे जी कंहिं मुखिया थंभे या माण्हूअ में
वॾ ॾिसे थो त कंहिं न कंहिं नमूने सां उनखे टोके थो। बहराड़ियुनि में वॾेरो, मुल्ला, हुनरमंद, हकीम ऐं आफ़ीसर समाज जा पावा सम्झा वञनि था। सभा जा सांगी पंहिंजी पूरी काइनात जो मर्कज़ ऐं महवर उन्हनि खे ई सम्झंदा आहिनि, लेकिन एहसास कमतरी सबबु कॾहिं बि उन्हनि ख़िलाफ़ का बिड़क ॿाहिरि न कढंदा आहिनि। पर सिंध जो सुघड़ अक्सर करे अज़मत जे उन्हनि मीनारनि जो असली रूप अवाम अॻियां पेश कंदो आहे। अहिड़े क़िस्म जी सूरत निगारी करण वक़्तु सुघड़ तंज़ो मज़ाह जो सहारो वठी नांग बि मारींदो आहे ऐं लठ बि बचाईंदो आहे। असांजे सुघड़ उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी बि बाक़ी सुघड़नि जे उन रवायत खे अहिड़े नमूने बरक़रार रखियो आहे। मिसाल, उन मुल्ला ते तंज़, मुल्ला ऐं मजनू जो फ़र्क़ु ॾेखारियो आहे त मुल्ला मतारो थी वियो यारो, हुन सॼण रत सुकाई हुई, मुल्ला वीचारे मजनूअ जी खाई कुटी त खपाई हुई। या वरी किथे चवे थो त विझी दवाऊं दॿनि में थी हरू भरू न हकीम, ख़ाम बणिजी ख़ल्क़ जो थो फुरी यार यतीम। हुनरमंद ऐं आफ़ीसर ते तंज़ कंदे उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी लिखे थो त सोनारे यार ते, पितल जे हार ते, पुलिस जे प्यार ते भरवसो न कजे, बिजलीअ जे बिल ते, खोटे जी खिल ते, पराईअ दिलि ते बि भरवसो न कजे। जी दोस्तो, रस्मी तारीख़ूं वक़्त जे हुक्मराननि जूं लिखरायल थियनि थियूं, उन करे अक्सर तारीख़ुनि जा वर्क सही सूरत हाल पेश करण खां क़ासिर हूंदा आहिनि। हक़ीक़त में अवामी अदब ई उन दौर जी सही ऐं सची तारीख़ जो सचो वर्क थिए थो। उन करे कंहिं बि दौर जे मुताले करण लाइ उन दौर जे इल्मु अदब खे अॻियां रखणु निहायत ज़रूरी थी पवंदो आहे। सुघड़ त वरी अवामी शाइर थिए थो, हुन जो उथणु वेहणु खाइणु पीअणु ऐं जीअणु मरणु ई अवाम सां थिए। उन करे संदसि कलाम में समाजी जीवत जी सची झलक नज़र ईंदी। सुघड़ मोहम्मद मलूक अब्बासी जो कलाम बि उन सची जीवत जो हिकु वर्क आहे। उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी ही तंज़ ॾिसो कहिड़ो न हक़ीक़त जो रूप पेश करे थी। लिखे थो त पंध में राकेट वॾो, पोले जो पाकेट वॾो, हर शइ जो रेट वॾो, महांगो ॾिसो मेट वॾो, समुंड जो आहे पेट वॾो, समुंड जो आहे बेट वॾो, मुल्ला जो आहे पेट वॾो, तंहिंखे मिले ताम वॾो, लही ॾे तूं नाम वॾो। या ॾिसो त हारीअ जी हयातीअ जो नक्शो थो चिटे। असांखे मालूम आहे त सिंध जे केतिरनि हारियुनि खे पंहिंजी बनी थिए ई कान। पोइ जॾहिं कंहिं ज़मींदार जा कुड़मी थींदा त सुबुह शाम पिया कमदार जी कावड़ जो निशानो बणिबा। हारी वरी उहा कावड़ लाहे ढोरनि ते। साॻी ॻाल्हि उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी हीअं करे उन में पंहिंजे मतिलब जा मोती लिकाए थो। शेर तमामु वॾो आहे, मुख़्तसिर सिटरूं मिल्कियत ॾेई मालिक तोखे हक़ु ॾिनो हक़दार, हर न ॾींदे हलीमत जो त वेंदई काविड़ जी कमदार, उहे खणी वेंदई ख़ान ॾे तो कुड़मीअ जा किरदार, ॾॾ पंहिंजे ॾांद खे कढ सोटनि जा सटकार। त दोस्तो, इहे हुयूं सुघड़नि जे सरवाण, सुघड़नि जे सरताज उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जे कलाम जूं के फ़नी ऐं फ़िक्री ख़ूबियूं ऐं ख़ासियतूं जेके अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचायूंसीं। लोक अदब सिलसिले जो ही अॼोको प्रोग्राम 56हों प्रोग्राम आलमी उताक
सुगड़न जे सरवाण उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जे जन्म दिहाड़े 74 जन्म दिहाड़े जे हवाले सां उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासीअ जी उन शाइरीअ जी फ़िक्री भेटा ऐं ख़ासि करे उन जे फ़न जे अंदरि जेको कलाम जूं फ़नी ऐं फ़िक्री ख़ूबियूं ऐं ख़ासियतूं हुयूं उहे अव्हां ताईं पहुचायूंसीं। सुगड़न जे सरवाण उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी 3 जून 1998 दौरान हिन दुनिया तां लाॾाणो कयो। संदसि मज़ार मोहन जे दड़े भरिसां राधण ऐं बाडरह वारे रोड ते ॻोठ मोहम्मद ख़ान कलोड़े में जामे मस्जिद जे ॾाखिणे पासे खां अॼु बि लोक अदब जे मर्कज़ जूं रौनकूं ॾेखारे रही आहे। संदसि मज़ार ते हर साल 7 सफ़र तमामु सुगड़नि जो वॾो मेड़ो मचंदो आहे ऐं केतिरा ई सुगड़ अची खेसि लफ़्ज़नि जी भेटा पेश कंदा आहिनि। आख़िर में मां उन्हनि सजननि जो थोराइतो आहियां जेके मुंहिंजे अॼोके हिन आलमी उताक लोक अदब जे प्रोग्राम में आया। मोहतरम मोहम्मद ज़रीफ़ सारियो साहब, मोहतरम हाफ़िज़ वज़ीर साहब, मोहतरम ज़ाहिद हुसैन साहब, मोहतरम हमीद शकील गोज़ाई साहब, मोहतरम इब्राहिम जान साहब, मोहतरम महमूद ख़ान साहब, मोहतरम असद दाहिरी साहब, मोहतरम सुगड़ नूर मंदूर पिताफ़ी साहब, नाले वारो शाइर मोहतरम ख़ताई थेबो साहब, मोहतरम मकसूद कंगो साहब, मोहतरम शमसुद्दीन सोलंगी साहब, मोहतरम हिम्मत मुगैरी साहब, मोहतरम अब्दुल कयूम राहू साहब, मोहतरम अनीस अहमद साहब, मोहतरम अमीर मुगैरी साहब, मोहतरम नज़ीर सारियो साहब, मोहतरम रबनवास लेगारी साहब, मोहतरम मुमताज़ अली नोहानी साहब ऐं मदीने मुनव्वरा जो असांजो बहितरीन दोस्त लोक शाइर मोहम्मद मोहसिन कासमी चांडियो साहब। जी मोहम्मद मोहसिन माफ़ कजो, मोहम्मद मोहसिन कासमी चांडियो साहब जंहिं पंहिंजे मोहब्बत भरे मैसेज में लिखियो त उस्ताद मोहम्मद मलूक मुड़स बि हो मलूक ऐं सिंध धरती वारनि सां सुहिणो हुयो सलूक, हू राहतुल कलब सिक वारनि जे हो राहतुल कुलूब सिक वारनि जे साह जो। मोहम्मद मोहसिन अव्हां जी महिरबानी। निसार अहमद काहर साहब पाण खे सां गॾु हुया, अव्हां जी महिरबानी। ऐं समद अकबर दर साहब अव्हां जी महिरबानी। उन सां गॾोगॾु एच ख़ुदा बख़्श जतोई अव्हां जी महिरबानी। असलम काछेलो कैडेट कॉलेज पिटारे खां पाण सां गॾु हो, अव्हां जी वॾी महिरबानी। ऐं असांजे कलाधर मुतबा डॉक्टर जेको असांजे लोक अदब जो तमामु वॾो पारखू आहे, कच्छ भुज वारे इलाइक़े हिंदुस्तान सां तालुक़ु रखे थो, उन ई कच्छ वारे इलाइक़े खां पंहिंजे हिन प्रोग्राम में जॉइन कयो, पाण खे ॿुधो। मोहतरम वहीद मुतवा साहब कच्छ भुज वारे बनी वारे इलाइक़े गुजरात इंडिया खां वॾी महिरबानी। सूफ़ी अली मुराद जतोई सिंध जो तमामु नाले वारो कलाकार, साईं अव्हां जी महिरबानी। हाजी असदुल्ला जूणे जो सिंध जे तमामु नाले वारे सुगड़ हाजी मोहम्मद इक़बाल जूणे जो जो फर्ज़न साहब हाजी असदुल्ला जूणे जो लिखे थो उस्ताद हिकु बहितरीन इंसान हो। यकीनन उन सां गॾोगॾु मोहतरम मोहम्मद अवेस नक्शबंदी, मोहतरम ख़ालिद चांडियो साहब, मोहतरम कुतुबुद्दीन बुरफत साहब, मोहतरम सोहराब गोपांग साहब, मोहतरम शब्बीर मगसी साहब, मोहतरम ग़ुलाम कादिर सारियो साहब, मोहतरम हाकिम अली चांडियो साहब, मोहतरम नाज़िम शोरो साहब, मोहतरम मोहम्मद आबिद अली ताहिरी साहब ऐं उन सां गॾोगॾु मोहतरम ज़फ़र अली लाशारी साहब, मोहतरम फ़कीर अली हसन जामरी साहब, मोहतरम गुल सेवाणी असांजो तमामु नाले वारो लेखारी शाइर सहाफ़ी, मोहतरम मोहम्मद कासिम पंवर साहब, मोहतरम मुर्तज़ा ख़ान लाशारी साहब, मोहतरम आबिद महेसर साहब, मोहतरम मोहम्मद मूसा लाखो साहब, मोहतरम मोहतरमा अदी भेण सिंधू सिंधी साहिबा मकली ठटे खां ऐं असांजो मोहतरम दोस्त ख़ालिद हुसैन मौर्यो साहब। उन सां गॾोगॾु असांजो नाले वारो लेखारी लेखक इल्मु अदब ॾाह ताईं ॾाहप जो पारखू मोहतरम रसूल बख़्श लाड़ साहब, मोहतरम ग़ुलाम नबी लाशारी साहब, मोहतरम रसूल बख़्श लाड़ सां गॾोगॾु पाण खे प्रोग्राम में जॉइन कयो मोहतरम सुल्तान रजिब लांगाह साहब, मोहतरम आजिज़ अनवर लाशारी साहब, मोहतरम फ़ारूक सुमरो साहब, मोहतरम उबैदुल्ला लाखो साहब,
मोहतरम हाफिज़ रुस्तम सोढर साहब मेहर खां, मोहतरम सिराज दिल महर साहब, मोहतरम नथू तोगानी साहब, मोहतरम मोहम्मद यासीन सैतो साहब, मोहतरम मीर लाशारी साहब कराची क्यामाड़ी खां, मोहतरम वफ़ा यासीन आरई साहब, मोहतरम हाफिज़ मूसा ताहिरी साहब, मोहतरम इस्माइल बारीजो साहब सिंध टीवी जो बेहतरीन रिपोर्टर, मोहतरम मीर रखियल बुरड़ो साहब मीरपुर बुरड़ो तालके ठुल मुबारकपुर ज़िले जैकबाबाद खां, मोहतरम अब्दुल्ला खान शाहानी साहब, आमिर अली बुघियो साहब। ही कुछ नाला जेके मुझे फेसबुक लाइव प्रोग्राम स्क्रीन ते अची सघिया उहे सभिनी सजननि जा मूं अव्हांखे ॿुधाया। मां थोराइतो आहियां उन्हनि सभिनी सजननि जो जेके अॼोके हिन प्रोग्राम में डॉक्टर नदीम अली पाण खे जॉइन कयो ऐं उन सां गॾोगॾु ग़ुलाम मोहम्मद शोरो साहब इन्हनि बि पंहिंजे प्रोग्राम गुल मोहम्मद शोरो साहब इन्हनि प्रोग्राम में पाण सां गॾु शामिल रहिया। उन्हनि सभिनी सजननि जूं वॾियूं महिरबानियूं। आलमी उताक लोक अदब सिलसिले जो ही 56वां प्रोग्राम उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी सुगड़नि जे सरताज जो अॼोको 74हों जनम ॾींहुं उन ॾिहाड़े जे हवाले सां असां अव्हांजे समाअतुनि ताईं उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जे संदसि ज़िंदगी सां गॾोगॾु ख़ासि करे अॼोके प्रोग्राम में उन जे कलाम जूं फ़नी ऐं फ़िक्री ख़ूबियूं ऐं ख़ासियतूं अव्हां ताईं पहुचायूंसीं। मोहतरम साईं महदी शाह साहब असांजे लोक अदब जो तमामु बहितरीन पारखू बहितरीन ख़िदमतगार, उन सां गॾोगॾु हाजी ज़मीर हुसैन चांडियो साहब ही सजण जन असांखे जॉइन कयो प्रोग्राम में शामिल थिया। इन्हीअ ते लोक अदब सिलसिले जो अॼोको ही 56हों प्रोग्राम जेको सुगड़नि जे सरवाण उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जे 74हें जनम ॾींहं जे हवाले सां ख़ासि तौर ते अव्हांजे समाअतुनि ताईं पहुचायोसीं। इन्हीअ ते पंहिंजे मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी खे ॾींदा इजाज़त। सिंध शुगर लोक अदब तंज़ीम सलाद जे इन सफ़र में वरी अव्हां जे साम्हूं कंहिं नए मोड़ ते नए मौज़ूअ सां गॾिबासीं प्रोग्राम आलमी उताक में। तेसिताईं पंहिंजे मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही साथ सलामत सिंध सलामत जिए लतीफ़ जी ॿोली।